अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा ज़ॉब सीरियल पंहिंजा वेरी। दोस्तों पहिरियों तव्हां खां मां इहो सुवालु पुछंदो, असद कुरैशी जेका एंट्री तव्हां ॾिठी अचण सां कुटको ॾिनई सतार नवाणी खे यानी गुलशेर खे, ऐं तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे इहो सीन कीअं लॻो, कुझु यादि आयो न आयो, कंहिंखे यादि आयो हूंदो। तकरार ड्रामे में भी ईअं असद कुरैशी इन तरीक़े सां एंट्री हई हुई। इहो लुक हुयो, वारनि जो स्टाइल, विढ़ण जो, कुटण जो। शुरू में इन सतार नवाणी खे असद कुरैशी तकरार में कुटको ॾिनो हुयो। अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे में भी ईअं ई कुटको ॾिनई। ठीकु आहे, तॾहिं बि सांवल हुयो, हुते सिजावल नाले सां, साम्हूं हिते सांवल नाले सां। अहिड़े हिसाब सां मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट आया त यार ड्रामो ख़तमु थी चुको आहे, हर भेरो कहाणी खे ड्रिगो करनि था। ड्रामो त चाकर ख़ान मरी वियो, ड्रामो ख़तमु न थियो। अगरि ड्रामो ख़तमु करिणो हुजे हा चाकर ख़ान खे न मारनि हा, पोइ मारनि हा रूंडे खे ऐं जाबर खे, पर हुननि ईअं न कयो। ड्रामो अॻिते हलंदो। असद कुरैशी जी एंट्री थी आहे, जो मक़सदु इहो आहे त कम से कम 50-60 क़िस्त या 100 क़िस्त बि हलंदी। मां तव्हांखे अॻे ॿुधायां थो, छो त असद कुरैशी हिकु ॿ क़िस्तनि लाइ नाहे आयो। 15, 20, 30, 35 थी सघे थो असद कुरैशी आख़िरी क़िस्तनि ताईं मथां हले, छो त असद कुरैशी जे अचण सां ड्रामे में कुझु न कुझु वापसी कई अथनि। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अगरि अपडेट सुठी लॻे त लाइक, सब्सक्राइब, शेयर करणु विसारींदा। मिलंदासीं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।